तू है दिल नशी, तू है दिल रुब, इश्क की इस कैद से कौन अब आजाद हो। वाह 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 इश्क वाह। की इस कैद अञा रुञनि मां रड़ अचे पई अचे, अञा रुञनि मां रड़ अचे पई अचे, मतां भाई त मुआ मोर सारा। अस्सलाम वालेकुम दोस्तों, बज़म मेहरान जे स्टूडियो मां अवांजो होस्ट साले बबर अवांखे सलाम पेश करे थो। ऐं बज़म मेहरान जी जेका रिकॉर्डिंग टीम आहे ऐं जेका एडिटिंग टीम आहे, मुस्तफ़ा बबर ऐं मुर्तज़ा बबर तरफ़ां बि अवांखे सलाम पेश कजे थो। दोस्तों, अॼु जेका असांजी महिमान शख़्सियत आहे उहो नौजवान शाइर शख़्सियत आहिनि। ऐं सच पुछो त मूंखे त तमामु घणो जेका ख़ुशी थी आहे। ऐं मूं पहिरें ॾींहुं इहा ॻाल्हि कई सभिनी दोस्तनि सां त असां जेको सिंध जो टैलेंट ॻोल्हियूं था, ऐं सिंध जो जेको असुलु टैलेंट आहे उहो यकीन लिकियलु आहे, छुपियलु आहे, ऐं उनखे ज़ाहिर करिणो आहे। ऐं उन्हनि माण्हुनि खे उत्साह ॾियणो आहे, उन्हनि खे प्रमोट करिणो आहे जेके अॼु ताईं प्रमोट न थी सघिया आहिनि, या जेके कंहिं न कंहिं हवाले सां लिका वेठा आहिनि, उन्हनि खे असांखे मंज़र आम ते आणणो आहे। उन्हनि वटि जेका ॾात आहे, जेको इल्मु आहे, जेको फ़न आहे, उहो माण्हुनि सां शेयर करिणो आहे, त जीअं उन मां ॿिया माण्हू, ॿिया नवां शाइर अदीब ऐं नवां नौजवान उहे मुस्तफ़िद थी सघनि। अॼु अहिड़ी हिकिड़ी ख़ूबसूरत शख़्सियत जंहिंजो तालुक़ असांजे शहर सां आहे, ऐं मूंखे यकीनन ख़ुशी थी आहे जॾहिं मुंहिंजी संदसि सां खोड़ सारी मुलाक़ातूं रहियूं आहिनि, ऐं दोस्ती वारो हिसाब बि रहियो आहे। संदसि फैमिली सां तमामु विझड़ाई बि रही आहे, कई शहर जा आहियूं। पर ॻाल्हि इहा त मूंखे जॾहिं ख़बर पई त मूंखे सचमुच ॾाढी ख़ुशी थी। आहियूं अॼोकी जेके असांजी महिमान शख़्सियत आहिनि उहे आहिनि मोहतरम जनाब अरशद अली मेमण, जिन जो शाइरीअ में जेको तख़ल्लुस आहे उहो आहे अस्सलाम वालेकुम अदा अरशद, ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? सब ख़ैरियत? वालेकुम सलाम, तव्हां कहिड़ा ख़ुशि हो? त सही आहे अल्हम्दुलिल्लाह, ठीकु ठाक, सभु ख़ैरियत। अदा अरशद, सभ खां पहिरीं असांजे नाज़रीन सां पंहिंजो तारुफ़ कराईंदा। जी। मूं ग़रीब खे अरशद अली मुस्ताक चवनि था। मटियारी सां मुंहिंजो तालुक़ु आहे ऐं हिते यासीं मेमण ऐं मेमण ज़ात सां असांजो तालुक़ु आहे। वाह वाह, ज़बरदस्त। अदा अरशद, मूंखे त ॾाढी ख़ुशी थी आहे यकीनन। आऊं त इहो तव्हांखे नाज़रीन ॿुधाईंदे अॼु फ़ख़्रु महसूसु कयां थो। यकीनन असां सॼी ज़िंदगी सिखंदा रहूं था। ऐं आउं तव्हांखे ॿुधायां त इल्म उरूज़ जे हिसाब सां अदा अरशद मुंहिंजो उस्तादु बि आहे। तव्हांजी बिल्कुलु महिरबानी। ऐं अदा अरशद, तव्हां यकीनन हिकिड़ा कारोबारी माण्हू, ऐं मुंहिंजे लाइ त वॾो हिकिड़ो माना ख़ुशीअ जो मक़ाम लम्हो आहे जे वक़्तु मूं तव्हांखे शाइरी पढ़ंदे ॾिठो। ऐं पोइ वरी उन वक़्तु मुंहिंजी ख़ुशीअ जी हद कान रही जेॾी महिल तव्हांखे मूंखे ख़बर पई त तव्हां रुॻो शाइरी करियो कोन था, पर तव्हांखे काफ़ी शयुनि जी ख़बर आहे। कॾहिं खां शाइरीअ जी शुरूआति कई तव्हां? जीअं त असांजो ख़ानदानी पस मंज़र खे तव्हां ॾिठो त मुंहिंजो चाचो हाजी मोहम्मद हाजन मेमण साहिब तमामु वॾी शख़्सियत। तमामु इल्मी ऐं अदबी शख़्सियत हुयो, ऐं उन जा केतिरा किताब बि लिखियल आहिनि, ऐं पाण शाइरी बि कंदा हुआ, गज़लुनि जी सूरत में बि कंदा हुआ, ऐं उन जूं काफ़ी नातूं बि मशहूरु आहिनि जेके उन टाइम जा मौलूदी पढ़ंदा हुआ। ऐं तव्हांखे इहो ॿुधी करे बि थी सघे थो हैरत थींदी त मुंहिंजो जेको ॾाॾो हो हाजी अब्दुल हकीम, उहो बि मौलूद पढ़ंदो ऐं शाइरी कंदो। ऐं मुंहिंजो जेको नानो हो हाजी मोहम्मद सिद्दीक़, उहो मौलूद पढ़ंदो। त इहो ख़ानदानी सम्झो त विरासत में असांखे विरसो मिलियल आहे असांखे, त उन जो ई रंग मूं ते छायल आहे। ऐं मुंहिंजो भाउ जेको मरहूम हो उहो बि शाइरी कंदो, जीअं मुंहिंजो चाचो हाजी मोहम्मद हाजन साहिब मेमण उहे तस्वीर कंदा हुआ। ऐं उन ई शौक़ में मूं बि शाइरी लिखणु शुरू कई हुई उन टाइम 2003-04 में। ऐं जंहिंजी तस्वीर जेका मुंहिंजो चाचो कंदो हो। अच्छा, 2002 खां तव्हां शाइरी शुरू कई? जी। पोइ उन टाइम ते तव्हांजी एज घणी हुई? उन टाइम मुंहिंजी एज 12-13 साल हुई। अच्छा, 12-13 साल खां लिखणु शुरू कयो तव्हां? अच्छा, उन में जेको तव्हां शाइरी कंदा हो, पोइ मूं ॾिठो तव्हांजी मदर टंग जेका सिंधी आहे, पर तव्हांजी शाइरी सॼी उर्दूअ में आहे, इहो भला कीअं? छो त जीअं मुंहिंजे चाचे जी वफ़ात थी 2007 में, उन खां पोइ सम्झो त उस्ताद जी शफ़क़त खां महरूम थी वियो शाइरी हवाले सां। पोइ मूंखे जी चाचा हाजी मोहम्मद हाजन, पोइ मूंखे महसूसु थियो त अगरि आउं कुझु लिखां थो त उन जी तस्हीह केरु कंदो। पोइ मूं लिखणु तक़रीबन छॾे ॾिनो। जीअं पोइ जॾहिं कुझु वक़्तु गुज़रियो त मोबाइल जो दौरु शुरू थियो, मोबाइल में मैसेजनि जो दौरु शुरू थियो। उन में ईअं थियो जो उर्दू शाइरी माण्हू पढ़णु शुरू कई। हालांकि 2001 खां वठी नातूं पढ़णु मूं शुरू कयूं। जी जी बिल्कुलु। त उन करे शाइरी सां थोरो घणो तशगुफ़
हो मुझो। सही। पर 2008-9 खां पोइ मूं उर्दू शाइरी कुझु टुटल फुटल अल्फाज़नि में लिखणु शुरू कई। पोइ उन में त ज़ाहिर को बि अदब आदाब जो मसइलो कोन थो अचे, नात में थिए थो। बिल्कुलु हा उन करे हा पोइ मूं ईअं टुटल फुटल शाइरी करे पोइ मैसेजनि जे थ्रू ऐं ज़ाहिर पूरी दुनिया में दोस्त आहिनि, माना सही पूरे पाकिस्तान में दोस्त आहिनि। पोइ उन्हनि ॾांहुं फॉरवर्ड कंदो हुउसि। पोइ असांजो हिकिड़ो ग्रुप ठहियो, मैसेज जो ग्रुप। पोइ उन में फॉरवर्ड कंदो, पोइ ईअं ई थी करे मूंखे थोरो उर्दू शाइरी ज़्यादा लिखण जो शौक़ु पैदा वाह थियो। वाह वाह वाह। पोइ तव्हां हेसि ताईं मतिलबु सिंधीअ में बि शाइरी कई आहे? जी, कुझु गज़लूं मुंहिंजूं सिंधी में लिखियल आहिनि, सही। ज़्यादा लिखियल कोन्हनि, हाँ, पर उर्दू में मुंहिंजी ज़्यादा शाइरी लिखियल सही आहे। सही। अच्छा भला तव्हां उर्दू जी शाइरी कई त उन में पोइ शाइरी में तव्हांजो को उस्ताद आहे? जी, मुंहिंजो ईअं सम्झो त हिकिड़ो पहिरीं रहनुमाई जंहिं कई उहो कमर आसी, हिकिड़ो तमामु मशहूरु शाइर आहे। उन मूंखे महसूसु करायो त मुंहिंजी जेका शाइरी आहे उहा उरूज़दाननि जे उरूज़ जे पैरामीटर में न आहे। पैरामीटर में कोन्हे। सही। उन मूंखे महसूसु करायो त शाइरी जो असुलु रम्ज़ ॿी आहे। रम्ज़ बि पोइ उन मूंखे आशना करायो त तव्हां इल्म उर्दू सिखो। पोइ उन मूंखे गाइड कयो ऐं मूंखे हिकु ॿ ग्रुप जेको फेसबुक जे थ्रू उन में शमूलियत जो हुन मूंखे मौक़ो ॾिनो। मौक़ो ॾिनो। पोइ उते शहज़ाद अहमद खरल साहब शहज़ाद अहमद खरल साहब जेके गुजरात जा आहिनि, पोइ उन खां मूं गुजरात माना इंडिया जा? पंहिंजो पाकिस्तान गुजरात आहे ई हिते। सही हा। त पंजाब जा? जी, पंजाब जा। उन मूंखे कोर्स करायो जंहिंमें ॿिया बि काफ़ी दोस्त हुआ। अच्छा। उन में काफ़ी मूंखे रहनुमाई मिली त असल में शाइरी आहे छा, सही। शाइरी करण जा उसूल कहिड़ा आहिनि ऐं उन जे लाइ कहिड़ी कहिड़ी शयुनि जी ज़रूरत पए थी। सही। अच्छा, उहो जेको तव्हांजो उस्तादी तव्हां वरिती उन खां पोइ तव्हां जेको केसि ताईं उहो किताबु अची चुको आहे? जी, माशाल्लाह शाइरी किताब जे सम्झो त एतिरो मतन मूं वटि थी चुको आहे जो उन मां हिकिड़ो किताब त आसानी सां थी सघे थो। अदालत उर्दू में जेका तव्हां शाइरी कयो था उहो कहिड़नि सिन्फ़नि ते कयो था? मतिलबु गज़ल लिखो था उर्दू में, नज़म लिखो था, कहिड़नि कहिड़नि सिन्फ़नि ते तव्हां शाइरी कई आहे? जी, ज़्यादातर मुंहिंजी गज़ल ते शाइरी थियल आहे गज़ल ऐं कुझु नज़मूं बि लिखियल आहिनि। सही। नसर ते मूं घटि कमु कयो आहे। हाणे जॾहिं ज़िक्र खुलियो ई आहे गज़ल जो त पोइ हाणे असांजे नाज़रीन खे हिकिड़ो भला गज़ल ॿुधायो अला जे नने वञा, पोइ वरी ॻाल्हि खे अॻिते वधाइजे। जी 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 साईं, गज़ल आहे। इश्क की इस कैद से कौन अब आज़ाद हो, वाह 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 वाह। इश्क की इस कैद से कौन अब आज़ाद हो, खामोशी और सब्र से उम्र भर बर्बाद हो। क्या कहना क्या कहना क्या कहना। पहली मिसरा, हो दिसंबर जाने जा और बारिशें हो वसल की। हो दिसंबर जाने जा और बारिशें हो विसल की। हो दिसंबर जाने जा और बारिशें हो वसल की, और गरम एक शाल में प्यार की रुदाद, और गरम एक शाल में प्यार की रुदाद हो। खत जलाकर सब तेरे बैठ कर तन्हाई में, खत जलाकर सब तेरे बैठ कर तन्हाई। नहीं, खत जलाकर सब तेरे बैठ कर तन्हाई में, अश्क आंखों में लिए रब से बस फरियाद हो। वाह 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 वाह। क्या अश्क आंखों में लिए रब से बस फरियाद हो। कैसे मैं भूलूं उसे दे तसल्ली मुझको कौन। वाह वाह। कैसे मैं भूलूं उसे दे तसल्ली मुझको कौन। किस तरह आए सुकून, किस तरह आए सुकून मेरी कुछ इमदाद हो। वाह वाह वाह। किस तरह आए सुकून मेरी कुछ इमदाद हो। हाल अबतर हैं मेरे बाल भी बिखरे हुए, हाल अबतर हैं मेरे बाल भी बिखरे हुए। हाल अबतर हैं मेरे बाल भी बिखरे हुए। भूल बैठा हूँ जहाँ तुम ही अजबर याद हो। वाह 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 वाह। भूल बैठा हूँ जहाँ क्या कहना क्या तुम, हाल अबतर हैं मेरे बाल भी बिखरे हुए। वाह वाह वाह। हाल अबतर हैं मेरे बाल भी बिखरे हुए। भूल बैठा हूँ जहाँ तुम ही अजबर याद हो। वाह वाह। भूल बैठा हूँ जहाँ तुम ही अजबर याद हो। मिल नहीं सकते कभी छोड़ भी सकते नहीं। वाह वाह। नहीं, मिल नहीं सकते कभी छोड़ भी सकते नहीं। कश्मकश में हूँ खुदा कोई रह ईजाद हो। वाह वाह। कश्मकश में हूँ खुदा कोई रह ईजाद हो।
शहर मुस्तर पर भला शहर यूं मुस्तर पर सरे भला, बाजार ही। शहर मुस्तर पर भला यूं सरे बाजार। ये सही, शहर मुस्तर पर भला यूं सरे बाजार ही, तब सिरा करते हो क्यों तुम कोई नक्काद हो। वाह 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 वाह, क्या तब बात। सिरा करते हो क्यों तुम कोई नक्काद हो, इश्क की इस कैद से कौन अब आजाद हो, खामोशी और सब्र से उम्र भर बर्बाद। वाह वाह वाह, क्या कहना क्या कहना। वाह वाह सब वाह तमामु बहितरीन, तमामु ज़बरदस्त। शाइरी यकीनन रूह जी ग़िज़ा आहे ऐं शाइरीअ में असां कंहिं न कंहिं मुशाहिदे खे बयानु कंदा आहियूं ऐं उहो मुशाहिदो चाहे असांजो हुजे या मुआशिरे जी जो। बिल्कुल। अच्छा साईं, तव्हां ॻाल्हि कई त तव्हां शाइरी सिखी, तव्हांखे सनत मिली, जी बिल्कुल। त सनत जे हवाले सां थोरो ॿुधाइजो असांजे नाज़रीन खे। मुंहिंजो जेको पहिरियों उस्तादु हो शहज़ाद अहमद खल साहिबु, जी उन मूंखे सनत सां नवाज़ियो। उन खां पोइ राशिद अली महरखियानी खां बि मूं हिकिड़ो कोर्स कयो ऐं उसामा सरसरी तमामु मशहूरु जो मुसनिफ़ आहे ऐं आलमी दीन बि आहे, जेका मूं फारसी जो कोर्स बि कयो ऐं वज़न शेरी कोर्स बि कयो। अच्छा, माशाल्लाह उन ॿिन्ही जूं सनतूं मूंखे अता थियूं ऐं माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह। काफ़ी पोइ कुझु ऑनलाइन कोर्स कयो तव्हां? ऑनलाइन कोर्स कयो। अच्छा, उन में फारसी ज़बान तव्हां सिखी? जी सिखी। अच्छा, पोइ हाणे फारसी तव्हांखे केतिरो अबूर आहे, माना पढ़ी लिखी वञो था या बाक़ाइदा न थोरो घणो माण्हू सम्झी वञे थो, फारसी ॾुखी आहे, उहो बेराह रास्त के उस्ताद खां सिखी वञे त उहो ज़्यादा हुन में उनजो लुत्फ़ ॿियो आहे। ज़्यादातर फारसी जो जेको दारो मदार आहे उनजे मसादिर ते आहे, उन मां ई जेका सो जुमिला ठहनि था ऐं उन मसादिर में ई पंहिंजो हाज़िर गाइब वग़ैरह लॻाए करे माण्हू ॻाल्हाए थो। सही। अच्छा, तमामु बहितरीन मुसर साहब, हिकिड़ो ॿुधाइजो असांखे, असांजे नाज़रीन खे, तव्हां जॾहिं इहा इल्म उरूज़ जी शुरूआति कई त पोइ छा उहो सिख्या खां पोइ तव्हां बि कंहिंखे सेखारियो आहे, तव्हांजा बि शागिर्द आहिनि? जी जी। ऐं हिकिड़ी शइ इहा ॿुधाइजो ॿियो त इल्म उरूज़ छा आहे ऐं इल्म उरूज़ जॾहिं हिकिड़ो सिंधी माण्हू उर्दू में शाइरी करे, जी मदर टंग सॼी हुजे, उनखे कहिड़ियूं कहिड़ियूं ॾुखायूं पेश अचनि थियूं? जीअं त इल्म उरूज़ जेको आहे उहो सिंधी में बि साॻियो आहे, उर्दू में बि साॻियो आहे। हाणे फ़र्क़ु सिर्फ़ु इहो आहे, हर को पंहिंजी मादरी ज़ुबान जे हिसाब सां उहे लफ़्ज़ उन में फिट करे थो। असल में जेको इल्म उरूज़ आहे उहो हिकिड़े जेके पंहिंजा लफ़्ज़ ॻाल्हाए वञनि था उन खे हुननि हिकिड़ी शिकिल ॾिनी आहे जेकी तरतीब खणी चइजे, त उन तरतीब तहत पूरी शाइरी थिए थी। उन जा पंहिंजा हिकिड़ा नाला आहिनि, पोइ उन्हनि लफ़्ज़नि जी जोड़ जक सां जेके बहिरूं ठहनि थियूं उन बहिरुनि ते सॼी शाइरी थिए थी, त उन पाण खे बहिर जे अंदरि रही करे पंहिंजो पूरो ख़्यालु उन में समाइणो आहे। सही। तव्हांजा भला के शागिर्द आहिनि उनजे हवाले सां, जेके तव्हांजी शाइरी हवाले सां तव्हां चयो 2003 खां वठी, पर तव्हांजा के शागिर्द आहिनि? जीअं त मूं इल्म उरूज़ जो कोर्स जेको आहे न 2019 में कयो, सही। पोइ उन खां पोइ वक़्तु गुज़रंदो वियो ऐं मूं काफ़ी ॿिया कोर्स कया, पोइ मुंहिंजी दिलि चई त आउं बि हिकिड़ो अहिड़ो कोर्स तयारु करियां त जीअं नवां लिखण वारा जेके इन शइ खां ना वाक़ुफ़ आहिनि पर उनजी ख़्वाहिश आहे त असीं सुठी शाइरी करियूं ऐं हिकिड़ी क़ाइदनि जे अंदरि रही करे करियूं, त पोइ मूं हिकिड़ो 10 सबक़नि ते मुश्तमिल पंहिंजे उस्तादनि खां ई सिखियल जेको मवादु हो उन मां 10 सबक़ तयारु कया जेके बिल्कुलु आसान हुआ ऐं उन खां पोइ मूं उन मां मूं 10 सबक़ तयारु कया। इहे सबक़ तयारु करण खां पोइ मूं अनाउंसमेंट कई त जेके दोस्त सिखणु चाहींदा मूंसां राब्तो कनि, पोइ माशाल्लाह 6 शागिर्दनि मूंसां राब्तो कयो। हिकिड़ो अरब इमारात जो हो, हिकिड़ो फैसलाबाद जो हो ऐं अधु कराची जो हो, हिकिड़ो पंजाब साइड जो हो। पोइ उन मां माशाल्लाह 4 शागिर्द तयारु थिया जंहिं मूंखे ॾाढी दुआऊं बि ॾिनियूं, मूंखे एप्रिशिएट बि कयो ऐं उन खां पोइ वरी हींअर वेझिड़ाई में मुंहिंजो शौक़ु थियो, पोइ हिकु ॿ शागिर्द तक़रीबन 7-8 माशाल्लाह मुंहिंजा शागिर्द आहिनि जेके हिन वक़्तु हाणे बहिर में शाइरी कनि पिया ऐं वक़्तनि फ़वक़्तनि मूंखां सिला वठंदा आहिनि पंहिंजी गज़ल ते। सही। हाणे हिकिड़ी मूं तव्हां में ॿी हिकिड़ी शइ ॾिठी त जॾहिं तव्हां गज़ल खे गुनगुनाए पढ़ो था ऐं उन में जेको तव्हांजो लय ऐं ताल आहे उन मां मूंखे लॻे थो त तव्हांखे कुझु मौसीक़ी जी बि ॼाण आहे, उन हवाले सां कुझु असांखे ॿुधाईंदा? जी जी बिल्कुलु, जीअं त बचपन खां ई नात ख़्वानीअ जो शौक़ु रहियो ऐं हालांकि इहो जेको मौसीक़ीअ वारो जेको तव्हांजे अंदरि एक्स्ट्रा क्वालिटी आहे, इहा तव्हांजे सॼे ख़ानदान जे अपोज़िट आहे। जी जी बिल्कुलु, इहा सही ॻाल्हि था कयो तव्हां। जी 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 जी
बस नात ख़ानी जे शौक़ में आहे न, मूं उस्ताद ग़ुलाम अली खे ॿुधणु शुरू वाह कयो। वाह वाह वाह। पोइ उन सां मुंहिंजे लहजे में कुझु ग़ज़ली अंदाज़, हाँ, गायकी अंदाज़ पैदा थियो। पोइ मुंहिंजो दोस्त आहे शहर जो साईं राहिल काज़ी, जी उन जी हाँ चयो त तव्हां सुठो ॻाए सघो था ऐं गायकी सिखी सघो था। पोइ हुन मूंखे बाजे ते विहारे करे रियाज़ करायो, पर असुल मूंखे सम्झ कोन पिए पई असुल में गायकी छा आहे। सही पोइ उस्ताद कारो मंगरार जी उन मूंखे आशना करायो त असुल में जेका गायकी आहे उहा रागनि ते थींदी आहे। हाँ पोइ उन मूंखे राग सेखारिया, उस्ताद नूर नबी, मियां नूर नबी साहिबु, उन जी बि मूंखे इन रागदारी में कुझु मदद फराहम कई। सही अहिड़े हिसाब सां माशाल्लाह आऊं सुठियूं रागड़ियूं राग बि सिखी वियुसि वाह वाह ऐं बाजे ते रियाज़नि जे करे कुझु माशाल्लाह उहो अंदाज़ बि अची वियो। ऐं सही मटियारी में हिन वक़्तु अहिड़ो को नात ख़ान कोन्हे जंहिं पंहिंजूं तर्ज़ूं धुनूं ठाहियूं हुजनि वाह ऐं वाह उनखे माना गायकी वारे अंदाज़ में रागदारी अंदाज़ में पढ़ियो हुजे। ऐं माशाल्लाह मुख़्तलिफ़ पंहिंजे शहर में नात ख़ान रहनि था, पर मुंहिंजो बि पूरो पंहिंजो मुख़्तलिफ़ अंदाज़ आहे। सही तव्हां उन में वरी जेको राग जी सिख्या वठी करे बाक़ाइदे पंहिंजूं धुनूं कंपोज़ करियो जी था जी या ठाहियो था ऐं जी उनखे जी अच्छा उन में नात शरीफ़ में काफ़ी वक़्तु ताईं ॿुधंदा अचूं उहा शाइरी तव्हांजी पंहिंजी आहे। कुझु नातूं मुंहिंजूं पंहिंजूं लिखियल आहिनि, वाह वाह पर ज़्यादातर जेके पाण जो माहौल आहे, जी जेके चलतूं नातूं आहिनि, जेके मशहूर ऐं आम आहिनि ऐं जेके हर आमो ख़ासि सम्झी सघे थो, जी पाण पंहिंजे मुआशिरे या पंहिंजे इलाइक़े हिसाब सां उन नातुनि खे अबिलियत ॾींदा आहियूं। सही ज़्यादातर उहे नातूं, पर मूं काफ़ी कोशिशि कई त मशहूरु नातूं हाँ खे आऊं पंहिंजी धुन में पेश करियां। पंहिंजी धुन में जी पेश करियां सही उन्हनि मञा की तव्हांजो के मशहूरु का अहिड़ी नात हुजे जेका जेका पहिरीं ॿी कंहिं धुन ते ठहियलु हुजे ऐं पोइ वरी तव्हां उन जी धुन चेंज कई हुजे उहा असांजे नाज़रीन सां जेकॾहिं शेयर थी वञे त। जी उहा ॾाढी सोचणी पवंदी, बाक़ी हिकिड़ी धुन चओ त पंहिंजी नातीअ खे तव्हां ॿुधायां। हा ठीकु आहे तू है दिल नशीं, तू है दिल रुबा, तू ही रंग जाने बहार है, तेरे वास्ते ही जहां बना, तू जहान कुल का निखार है। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह नशीं, तू है दिलरुबा, तू ही रंग जाने बहार है। बेसुकून में हूँ, मेरी लाज रख, मेरे सर सुकून का ताज रख। सुभान अल्लाह सुभान अल्लाह बेसुकून में हूँ, मेरी लाज रख, मेरे सर सुकून का ताज रख, के मेरी तलब तेरी दीद है, तेरे नाम से ही करार है, कि मेरी तलब तेरी दीद है, तेरे नाम से ही करार है। यकीन आदाब शायदि तव्हांजी जेका धुन ठहियल हुई उहा तमामु बहितरीनु ज़बरदस्त ऐं तव्हां जिन उस्तादनि जो ज़िक्र कयो यकीन उस्ताद खां सवाइ त माण्हू सिखी बि नथो सघे ऐं राहिल काज़ी तमामु सुठो अॼु नालो यादि तव्हां ॾियारियो ऐं राहिल सुठो रागीब आहे मूंखे ख़बर आहे त हुन प्रॉपर नमूने सां सिखिया वरिती आहे सुठो आर्टिस्ट बि आहे ऐं पोइ भला जीअं त शाइरी राग ऐं इश्क इहे टई पाण सां मिलंदड़ जुलंदड़ शयूं आहिनि भला तव्हांखे कॾहिं इश्क लॻो या न। जीअं त मूंखे लॻे थो त इश्क ऐं मुहबत जेका आहे न आहे त हिकिड़ो फितरी अमल, पर इहो जल्दी न आहे थींदो, इन जो रूहानियत सां वॾो तालुक़ु आहे। त जॾहिं रूह के सां सिंधी में पंहिंजा रलिजी वेंदो आहे हा त पोइ पाण इश्क जो नालो ॾींदा आहियूं। पोइ उन जे हासिल ताईं इंसान बेचैन रहंदो आहे, जो रूह सां अटैचमेंट आहे न हुनजी। सही
अगर वो हासिल न थींदा इंसान ख़त्म थी वेंदो आहे। पर पाण अॼुकल्ह जे दौर में जेके इश्क ऐं मोहबत जो नालो ॾियूं था, उन जे ला हासिल थियण खां पोइ बि इंसान ज़िंदा रहे थो, ख़ुशि रहे थो, थोरी उन जी ज़िंदगी में बेचैनी रहे थी, पर इहा मोहबत इश्क न आहे। सही। मोहबत इश्क न मिलण ते इंसान फना थी वेंदो आहे। ॾिसो, इश्क जूं बि कहिड़ियूं मंज़िलूं हूंदियूं आहिनि। हिकिड़ो इश्क हूंदो आहे मजाज़ी। जी। मजाज़ी माना कंहिं माण्हूअ सां जी थींदो जी आहे। ऐं उन मजाज़ी इश्क में ॿ दर्जा आहिनि, हिकिड़ो सालम, ॿियो मजज़ूब। जी ठीकु आहे। हक़ीक़ी इश्क जूं बि मंज़िलूं आहिनि। जी हक़ीक़ी इश्क में बि सालमियत बि रहे थी, मजज़ूबी बि रहे थी। पर जेको प्यार थी वेंदो आहे कंहिं माण्हूअ सां, कंहिं माण्हूअ जी जो जी अखियुनि जे ज़रिए, उहो हिकिड़ो फितरी अमल आहे। अव्हांखे उहो प्यार छो कंहिंसां? ऐं उन प्यार नथो चई सघां, पर चवंदा आहिनि त अलाह ताला दुनिया ख़लकी आहे, बेशक। त पोइ सुहिणी शइ दिलि खे भाईंदी आहे। हा। ईअं त कई त नथो चई सघां, कुझु चहिरा, कुझु माण्हू दिलि खे पसंदि आया, जी। जिन जे तरफ़ मुंहिंजी दिलि माइल बि थी, सही। पोइ बसि उन जो बि कुझु असरु आहे जंहिं मूंखे शाइर में उहो रंग मुंहिंजे नज़र अचे थो। वाह वाह, उहो त इश्क खां सवाइ जी नामुमकिन शइ आहे। तमामु बहितरीन दाशद, असां इन खां पहिरीं जो तव्हांखे चऊं त पोइ असांखे गज़ल गुनगुनाए ॿुधायो, उन खां पहिरीं असांजे नौजवान शाइरनि लाइ को पैगाम लिखंदड़नि जे लाइ, को पैगाम ॾिसंदड़नि जे लाइ को पैगाम ॾियणु चाहींदा? सभ खां पहिरीं त तव्हां जस ॾियणो त तव्हां हिकु तमामु बहितरीनु जेको आहे हीउ प्लेटफॉर्म मुहैया करियो आहे, ऐं माशाल्लाह अल्लाह तव्हांखे वधीक हिन में तरक़ी ॾे। ऐं तव्हांजे चैनल ज़रिए जेके बि उभरंदड़ शाइर आहिनि, या जेके वक़्त खां वठी शाइरी कंदा आया आहिनि पर उनखे अञा ताईं को प्लेटफॉर्म न मिलियो आहे या उन्हनि खे मंचता न मिली आहे, त तव्हांजे हिन चैनल ज़रिए उन्हनि खे उहा मंचता मिले ऐं अलाह ताला उन्हनि खे इज़तुनि सां नवाज़े। ऐं ॿुधंदड़ लाइ पैगाम इहो आहे त इल्मु इंसान खे हासिलु करणु घुरिजे, सिर्फ़ु उहो इल्मु न जेको ज़रूरत आहे, न, इल्मु इंसान खे हर शइ जो हुअणु घुरिजे, उहो किथे न किथे तव्हांखे कमु ज़रूरु ईंदो। किताबनि सां शौक़ु रखो, किताबनि जो मुतालियो करियो। मोबाइल भले केतिरो बि पाण सोशलाइज़ हुजे माण्हू, पर किताबनि जो जेसिताईं मुतालियो न कंदासीं तेसिताईं पाण हक़ीक़ी इल्मु ऐं सही इल्मु नथो अची सघे। इन किताबनि जो मुतालियो करियो, सुठनि ऐं सुलझनि माण्हुनि सां वास्तो रखो ऐं नशे खां दूर रहो। वाह वाह, तमामु बहितरीनु, तमामु बहितरीनु। साईं, असांखे हिकिड़ो, असांजे नाज़रीन खे हिकिड़ो आख़िर में गज़ल गुनगुनाए ॿुधाईंदा तरन्नम में? वॾी महिरबानी। जी। मेरे भी हाथ पे तुम अपना हाथ रख देते, क्या बात है। मेरे भी हाथ पे तुम अपना हाथ रख देते, अज़ियतों में गिरा शख्स साथ रख देते, क्या कहना, क्या कहना, क्या कहना। अज़ियतों में गिरा शख्स साथ रख देते, मेरे भी हाथ पे तुम अपना हाथ रख देते, तकाज़ा हमसे अगर कोई कर लिया होता, तकाज़ा हमसे अगर कोई कर लिया होता, तुम्हारे कदमों में ही कायनात रख दे। क्या कहना, क्या कहना अरशद भाई, क्या कहना। मुकर्रर, मुकर्रर। कदमों में ही कायनात रख देते, हमारा कोई भी रमज़ा आशना नहीं है यहाँ, वाह वाह वाह, हमारा कोई भी रमज़ा आशना नहीं है यहाँ, कि जिसके आगे हम अपनी हयात रख देते, कि जिसके आगे हम अपनी हयात रख देते, मैं इस जहान में
एक शख्स को ही पा न सका। हाय हाय। मैं इस जहान में एक शख्स को ही पा न सका। मेरे लिए भी खुदा मौजिज़ात रख वाह वाह, क्या कहना, क्या देते। कहना, क्या कहना। मेरे लिए भी खुदा मौजिज़ात रख देते। सबूत इश्क अगर मांगते कभी हमसे। वाह वाह, सबूत इश्क, वाह सही बात। सबूत इश्क अगर मांगते कभी हमसे, हम उसके सामने सब गज़लियात वाह रख वाह 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 वाह, देते। क्या कहना, हम क्या कहना। उसके सामने सब गज़लियात रख देते। तेरे सितम से रियाया से सर के मर गई है। हाँ, तेरे सितम से रियाया से सर के मर गई है। अमीर शहर कुछ अच्छी सिफात रख देते। क्या कहना, क्या कहना। अमीर शहर कुछ अच्छी सिफात रख देते। हासिल कलाम शेर पेश करें अब। जी जी। बरोज़े हश्र खुदा पूछता अगर हमसे। वाह वाह, बरोज़े बरोज़े हश्र खुदा पूछता अगर हमसे। तुम्हारे हाथ में अपनी निजात रख देते। वाह 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 वाह, तुम्हारे वाह, वाह, हाथ में अपनी निजात रख देते। क्या कहना मुज़फ़्फ़र भाई, क्या कहना। वाह न वाह। हाल पूछा कभी उसने बोल कर मुस्तर। वाह 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 वाह। न हाल पूछा कभी उसने भूल के मुस्तर। वगरना सामने सब वाक़यात रख देते। वगरना सामने सब वाक़यात रख देते। मेरे भी हाथ पे तुम अपना हाथ रख देते। अज़ियतों में गिरा शख्स साथ रख देते। वाह 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 वाह, तमाम बेहतरीन, तमाम बेहतरीन सूरत शायरी आहे ऐं तमामु जेका फ़लसफ़े थी शायरी, पर उन सां गॾु गॾु तव्हांजो आवाज़, तव्हांजी धुन ऐं तव्हांजी जेको ॿुधाइण जो अंदाज़ आहे उहो इंतिहाई ख़ूबसूरत अंदाज़े बयान ऐं यकीनन अॼु तव्हां सां मिली करे ख़ुशी थी ऐं इंशाअल्लाह ताला वरी ज़िंदगीअ में मुक़द्दर अरशद मेमण सां असांजी अॼोकी जेका मुलाक़ात आहे उहा पुॼाणी ते पहुचे थी ऐं तव्हांजी वरी महिरबानी साईं ऐं तेसिताईं असांखे ॾींदा इजाज़त ॿिए प्रोग्राम ताईं अला भाई।